नाज़रीन, ज़िंदगीअ जे कंहिं बि लम्हे कंहिं ते बि ॾुखियो सुखियो वक़्तु अची सघे थो। जीअं त महीनो अॻु मदईअ जी पंवर बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ ॿ ॼणा डॉक्टर हफ़ीज़ुल्लाह पंवर ऐं संदसि जो मासूम भाइटियो अली गुल पंवर ॾुआरिन हथां अगवा थिया हुआ ऐं वारिस सख़्तु परेशान हुआ। उन ॾुख ऐं तकलीफ़ जे वक़्तु मदईअ जा सहाफ़ी मुग़वियुनि जे वारिसनि सां शाना बशाना गॾु हुआ ऐं मामले खे मीडिया के ज़रिए आला हुकाम ते पहुचाइण तोड़े हल कराइण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कयो। इन सिलसिले में मुग़वी जे वारसनि पारां अल मुर्तज़ा पंवर हाउस मदईजी ते शुक्रिया अदायगी जे लाइ सहाफ़ियुनि जे मान में एक ज़बरदस्त रिफ्रेशमेंट पार्टी मुनाक़िद कई वई। तकरीब में मदईअ जे मोस्तरीन सहाफ़ियुनि सिकंदर अली राऊजो, अयूब बिरोई, आगा आतिफ दुरानी, तोहीद बिरोई, मौज़म भुट्टो, शेर मोहम्मद बिरोई, परवेज़ जोकियो, अयाज़ सुमरो, नवीद अमंदल, ज़मीर गांगरो, नेमतुल्लाह मीराणी, इलाही बख्श भुट्टो ऐं ॿिया शरीक थिया। जॾहिं त धाड़ेलनि जे चंबे मां ताज़ो आज़ाद थियल डॉक्टर हफ़ीज़ुल्लाह पंवर, शहर जी मारूफ़ सियासी समाजी शख़्सियत अब्दुलसलाम पंवर, सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार कमांडो पंवर, डॉक्टर यूसुफ पंवर, नसरुल्लाह पंवर, सजाद पंवर, मंसूर पंवर, शफ़ीक पंवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते सहाफ़ियुनि ताज़ो धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थियल डॉक्टर हफ़ीज़ुल्लाह पंवर के सां मुलाक़ात करे उनके आज़ाद थियण ते मुबारकूं पिणु ॾिनियूं।